अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। अम्मा बाद क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यिदा शबाबि अहलिल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान मिन बअदी नबिय्यन लकान उमर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा बादु फ़इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। पुठियां दोस्त अॻिते थी वियो, अॻिते हलिया अचे। मां ॻोठाणनि खे अर्ज़ु थो कयां त तव्हांजे ॻोठ ते जलसो आहे। इहे जेके ॿाहिरि बीठा आहिनि से बि अंदरि अचो ऐं जेके ॻोठ में आहियो उहे बि जल्दी जल्दी फारिग थी करे तव्हां मस्जिद में अचो। हिन जामे तव्हांजी मस्जिद जेका ज़ेर तामीर आहे उन में अॼु ई अल्लाह जे फज़ल सां पहिरियों जलसो मुहर्रमुल हराम जे 8 तारीख़ ते रखियो वियो आहे। शुहदाए करबला खे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ जिन जी कुर्बानी सां तव्हां असां वटि दीन महफूज़ अॼु ॾींहं ताईं ऐं हर हिक ताईं पहुची चुको आहे। दुनिया ते इहो हिकु मिसाल क़ाइमु थी वियो त आले रसूल अल्लाह खे राज़ी करण जे लाइ दुनिया खे ठुकराए छॾियो। दुनिया सां उन्हनि प्यार न कयो, उन्हनि दीन सां प्यार कयो, अल्लाह जी रज़ामंदी जे लाइ पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजा बच्चा भी कुर्बान कया। असांखे दर्स ॾेई आहे
ए मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो, जेकॾहिं तव्हांखे रब राज़ी करणो आहे ऐं आख़िरत संवारणी आहे त पोइ तव्हांखे रस्तो उहो इख़्तियार करणो पवंदो जेको मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्यो ऐं असां संदसि आल उन रस्ते ते अमल करे तव्हांखे ॾेखारियो। पोइ जेकॾहिं असांजे रस्ते ते तव्हां अमल करे हलियो त इंशाअल्लाह तव्हांखे जन्नत खां केर बि रोके नथो सघे। छो त सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी आहल ॿेड़ीअ वांगुरु आहे, जेको इन ॿेड़ीअ में सुवार थियो उहो बची वेंदो। समुंड में जेकॾहिं ॿेड़े खां सवाइ माण्हू ईअं तरंदो त तरी तरी केतिरो तरी सघंदो, नेठि ॿुॾे, पर जे ॿेड़े में चढ़ियल हूंदो त उहो नेठि आख़िर पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो ऐं अल्लाह हुनखे पहुचाईंदो। फरमायो त हीअ दुनिया समुंड अथव, इन समुंड में जेकॾहिं तव्हांखे ॿीअ कड़ ते पहुचणो आहे, जंहिं कड़ ते जन्नत आहे, त मुंहिंजे अहल बैत वारी इन ॿेड़ीअ ते सुवार थियणो पवंदो। हाणे असांजी मर्ज़ी आहे आले रसूल जे नक्शे कदम खे अपनायूं, छो त रस्ता ॿ आहिनि, हिकिड़ो शैतान वारो रस्तो, ॿियो ख़ुदा जो रस्तो। ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त जेको हिकिड़ो हुसैन जो रस्तो, ॿियो यज़ीद जो रस्तो। जेको यज़ीदी रस्ते खे अपनाईंदो इहो कामयाब न थींदो। यज़ीदी कामयाब न थियो त पोइ यज़ीद जे रस्ते ते हलण वारा कामयाब थींदा। यज़ीद जो रस्तो कहिड़ो? हालांकि यज़ीद निमाज़ भी पढ़ंदो हो, निमाज़ पढ़ाईंदो भी हुयो, इहो त रस्तो आल बैत वारो, पर इन सां गॾु अल्लाह जे रसूल जी नाफरमानीअ जा कम जेके यज़ीद कया, जेकॾहिं असां सीरत मुहम्मद मुस्तफ़ा ते अमल कंदासीं त बचंदासीं, पर जेकर सीरत रसूल के छॾे करे असां उहे कम कयासीं जंहिंमें कमनि में अल्लाह अल्लाह जो रसूल नाराज़ आहे, त पोइ यार रब नाराज़ थी पंधो करे जन्नत कान मिलंदी। यज़ीद जा वॾा कम जेके तारीख़ लिखे थी, हिकु त शराब पीअंदो हो, तंहिंजे माना जेके शराब पीअनि था इहे सरब भई शराबी यज़ीदी इएं चऊं। ॿियो उन वक़्त में यज़ीद जो कम जेको कंदो हो लिकी चोरी छपी, जेको हज़रत इमाम हुसैन खे बि ख़बर पई, मुजरा माए जा ॾिसंदो ऐं ॿुधंदो हो, यानी गायणनि खे ॿुधंदो हो, गायणनि खे नचाईंदो, महफ़िलूं गायणनि जी। हाणे जेके रंडिन जा मुजरा ॾिसनि ऐं ख़ुशि थियनि, उन्हनि रंडिन ते मथां पैसा घोरनि, इन्हनि सभिनीनि खे छा चवनि? बाबा यज़ीदी चवंदा या हुसैनी चवंदा? ॻाल्हि सिधी सही आहे। पोइ ये थोरा माण्हू था कनि, ज़ाहिर में यज़ीद जा इहे ख़राब कम आहे। वरना त पटको बि ॿधंदो, निमाज़ भी पढ़ंदो, वाइज़ भी कंदो, पर हुन शैतानी कम अल्लाह जे क़ुरान दस्यो त शराब हराम आहे,
इन्नमल खम्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान। इन्नमल खम्र बेशक शराब। हाणे तफसीरन जे अंदर नजर ईंदो त शराब हराम छो आहे। छो त शराब जी हुरमत तॾहिं पई जो इन में नशो आहे। हदीस में ज़िक्र आहे त कुल्लु मुस्किरिन हराम। जेको नशो करे वो शराब आहे ऐं हर नशे वाली शे हराम। ये भंग छो उनखे हराम सॾींदा इन जे करे जो इन में नशो आहे। आफियों के हराम छो सॾींदा इन जे करे जो इन में नशो आहे। चरस के हराम छो सॾींदा इन जे करे जो इन में नशो आहे। हीरोइन के छो था हराम सॾींदा इन जे करे जो इन में नशो आहे। आइए सभई नशा इंसान के गाफिल करे, इंसान के गुनाह जे पासे ले छके। कुरान तो दसे त हराम कम न कयो, ये कम शैतान जा। इहो जो कम कंदो वो शैतान जे टोले में आहे। अल्लाह जी ज़ात मना फरमाई, सोने रसूल मना फरमाई। हाणे सोने रसूल जी मना कयल शे वो जो कम को करे त अल्लाह में अल्लाह जो रसूल राजी थींदो। जंहिंजे करे यज़ीद खां आले रसूल मुखालफत कई त तूं त शराबी आ, तो शराबी जे हथ ते मां इमाम हुसैन हजरत हुसैन प्यारे नबी जो नवासो तुझे हथ ते बेअद के सॼी दुनिया जे लाइ मिसाल कायम थी पवे। हा त हुसैन हिक शराबीअ जे हथ ते बेअद कई आहे, ज़ानीअ जे हथ ते बेअद कई आहे, ॻाइण जा नाच ॾिसण वारे जे हथ ते बेअद कई आहे। इमाम हुसैन चयो मां मरण त पसंद कंदुमि पर अहिड़े ज़ानी शराबिया जे हथ ते बेअद। सुभान अल्लाह। छो त मुंहिंजी ज़ात का मामूली न कान्हे। हसन ऐं हुसैन उहा ज़ात आहिनि सुभान अल्लाह जेके मिठड़े मोहम्मद करीम जा प्यारा नवासा ऐं सोने प्यारे पैगंबर जी औलाद क़यामत ताईं हलण वारी जेका आहे, जेका हिन वक्त में तव्हां सां वटि आहे, उहा आहे ई इन ॿिनि बचड़नि जी औलाद। सुभान अल्लाह। हिकड़ा हसनी सैयद ॿिया हुसैनी सैयद। हसनी सैयदन के जीयानी सॾींदा, हुसैनी सैयदन के बुखारी सैयद सॾींदा। सॼी दुनिया में अल्लाह जो फज़ल जो हर कौम में तव्हां ॾिसंदो, सिंधी कौम में सिंधी सैयद आहिनि, पंजाबी कौम में पंजाबी सैयद आहिनि, सिराइकी कौम में सिराइकी सैयद आहिनि, पठान कौम में पठान सैयद आहिनि, हिंदुस्तान में सैयद, सॼी दुनिया में तव्हांखे सैयद मिलंदो। अंग्रेज़नि में भी सैयद आहिनि, छो त उते भी सैयदनि शादियूं कयूं। सैयद सॼी दुनिया में आहे पर आहे हसनी सैयद या हुसैनी सैयद। अल्लाह का दुआ है त अल्लाह साईं तव्हां असां खे इमाम जी आल खे मञण जी तौफीक अता करे। आमीन। रसूल साईं तो चइजे त असां जा मुस्लमान आले रसूल खे मञण जे लाइ तयार आहिनि। हिकड़नि खे मञीदा, हिकड़नि खे मञीदा, हिकड़े खे चवंदा तूं इमाम हसन जो पुटु आहीं, हिकड़े खे चवंदा तूं आहीं कोन।
एतरे ताईं जो असा मुसलमानन जे दिमाग में एडी त शरारत पजी वे आ जो कायनात जे सरदार जे न्याणे जो भी इनकार था चौदा हिकड़ी न्याणिया ट्रे आए नी अगर में गालियों जो किताबन में थोड़ी तक लिखल हुंदियूं या काथे काथे जाकिर जमार को चवंदो हो हाणे बाबा इंटरनेट ते शुरू लगा पिया त नबी साईं के हिकड़ी न्याणिया ट्रे आईनी कोन आले रसूल के जेको न मने तो बाकी बच मुखे जो मोली हमादुल्ला के चवन तो जा ट्रे पुत्र चार पुत्र ता तई पर उन हिकड़ो तो जो पुत्र ट्रे तो जाना है त मां कुछ दी ये गाली में ना देखियो सिद्धि सब तू मुसलमान थी करे नबी साईं के गारियों दे वाला राजी थी खुदा जो कोफी कोने असा वटि ही कुरान मौजूद है हिन कुरान के माण्हू लगा वञे वॾी ॻाल्हि कुरान चवे त मां अल्लाह मुझे मोहम्मद करीम ते ईमान आने वारन फलाणन साहबन का राज़ी अब हाणे इंटरनेट ते दा मौलवी चवन त इहो त काफ़र सोने नबी से सां गॾु सुमण वारो अबू बकर सिद्दीक़ कल टो ॾियारो मां इंटरनेट ते ॾिठुमि त हिकिड़ो हमरा ॾाढ़ी कटियल ओ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे लाइ बिनौद बिलाई अल्फाज़ जे काफ़र ऐं अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान गनी जे लाइ कुरान शरीफ त सिधा समा लफ़्ज़ थो चले या तो कुरान के मनी या तो कुरान तो हथ खण मुझे काफर चनी तो कुरान के तो न मनी असा जो हाल इनो पुठे थी वियो हिकड़ो वाक्यो ता के बुधाया वो वरी शान हुसैन भी ता के थोरो बुधाया अन्या असा ने काजा आलम सबरा पुरते आइन त खास तके तो न थी सुभान अल्लाह से मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब छुआ मिठड़ो आवाज नूरी ॾियण वारो वरी साईं डोंकी साहब उन जो मिठड़ो आवाज इंशाअल्लाह इन मिठड़े आवाज सां मिठड़ो कुरान ॿुधाईंदा रहमत वसंदी असां सुभान अल्लाह सिपारो छवियूं सूरत फतेह आखिरी रुकू में रब दो फरमाए लक़द सदक़ल्लाहु रसूलहु रुया बिल हक़ लतदखुलुन्नल मस्जिदल हराम इंशाअल्लाह आमीन मुहल्लिकीन रूसकुम व मुकस्सिरीन ला तखाफून फालिमा मा लम तालमू फजाल मिन दून ज़ालिका फतहन करीबा सुभान अल्लाह लक़द सदक़ल्लाहु रसूलहु रुया रब कुरान में तो चे मुझे नबी ख्वाब जो को ॾिठो सचो ॾिठो सुभान अल्लाह असां तमा को ख्वाब ॾिठो ना कोन सदा मुझे आका से ख्वाब ॾिठो त मां अल्लाह जे घर बैतुल्लाह जो सहाबा सां गॾु तवाफ तो सुभान अल्लाह सोने नबी साईं जिन इन ख्वाब जो ताबीर इहो कयो त अल्लाह मुखे हुकुम दो करे तो वञी बैतुल्लाह जी ज़ियारत कर उम्रो अदा कर सुभान अल्लाह साईं जन ख्वाब ॾिठो उम्रे अदा करण जो साबिर के बुलाया मु ख्वाब ॾिठो आ
अचो त हलम बैतुल्लाह जी ज़ियारत कयूं उम्रो अदा कयूं हिजरत करण खां पोइ टाइम इलाही गुज़री वियो मुझे सुने नबी साईं ने सहाबा पांजे घरन ॾांहुं जेके मुहाजिर हा वीचारा वया कोन हा उन जी भी दिल तड़पे पई त अल्लाह जो घर वञी ॾिसो असां त सिधी तड़पना हो न त अल्लाह जो घर बैतुल्लाह ॾिसो सुने नबी से रोज़े जी ज़ियारत कयो दिल जी तड़प हूंदी आहे उकीर हुंदी आ हर एकड़ो इतने दुआ करंदो आ शल्लम मदीने पार दे कादर मुजी किस्मत करे सुभान अल्लाह हिया तो बैठा अल्लाह को दुआ करंदो शल्लम मदीने पार दे कादर मुजी किस्मत करे मुजो अल्लाह मुजी किस्मत करे तो मां पांजे वञा मदीने पाक दे मुजी वाह मुजो रोज़ो सुभान अल्लाह उते सहाबा के भी तड़प पई तो वरी मक्के जो वनी दीदार कया मक्के जो तवाफ कयो उम्रो अदा कयो सोने नबी सही जो चयो तो सहाबा बाग बहार दिया चो सही तहां जो हुक्म देर किए कदा से सुभान अल्लाह प्यार दिया साहबा सही तरारू खड़ो काफर है मथा बिड़ी पवन दुश्मनन दे थाला सही ने फरमायो तो मुंह खाब में या शी ठीक करे सुभान अल्लाह तने के हथियार रखन भाई इतना हथियार थोड़ा तक भले खड़ो बाकी सब कुछ हथियार न खड़ो 1400 तकरीबन तारीख लिखे थी तफसीर लिखन था हदीसों में जिक्र है तो सहाबी मुझे मोहम्मद करीम संगत है सफर था कर मक्के पाकड़ा मदीने का हुदैबिया दे मकाम ते आया जगह ते आया तई का मानू अची करे जो मोहम्मद मुस्तफा मक्के वारा हथियार गद था कल तवा सा जंग कंदा तवा के मक्के में दाखिल थण नहीं दा सुभान अल्लाह मुझे आका सजन फरमायो तारे बेहू था इते असा को हिकड़ो मानू उनन के वनी समझाए त बाबा साहब मक्के जी ज़ियारत करण दा चोंदा न विड़ना कोन था जो हथियार गद न क्यों हरू बनू ये तकलीफ न क्यों विड़ड़ा सा आया जो तो मुझे आका सजन वाक्य उमरे जे इरादे साबिया बेणा तो कोन पिया वने केर वने चो सही उमर वने साहब नालो कयो हजरत उमर सजन मुझे आका सजन फरमा तो उमर जज्बाती मां मता होते करे झेड़ो थी पे उमर सही जो ते उमर ना को बियो नालो खणा चो सगला उस्मान नरम तबियत जो भी आ इन जा माइट भी आइन उते तदे करे हिन जी इज्जत भी घणा कंदा हिन के चो त ही वनी वनी उन के समझाए सुभान अल्लाह मुझे आका सजन फरमायो त या गाल तमानी मुके पसंद आ उस्मान के हजरत उस्मान रजी अल्लाह ताला अन्हु सुने नबी सही जे हुकूमत त अकेला उतो मक्के तफसीर दा लिखन ता हजरत उस्मान साईं जी मक्के में पोतो त मक्के वारन चयो उस्मान असा ता हथियार पिया गड कयो तमा सा जंग करण लाए हजरत उस्मान फरमायो मुझे आका तमा दे मोकलियो हथियार गड न कयो असा तो सिर्फ उम्रे जे इरादे सा आयो असा तवा सा विड़न न आयो विड़ो ना जंग न कयो असा के इजाजत दियो त सा उम्रो करे वापस वणो सुभान अल्लाह मक्के वाले चो उस्मान तो के त इजाजत था जो तू तो फल वनी मक्के पाक में वनी उम्रो भी अदा कर सफा मरवे जे विच में वनी रोड भी यही काबतुल्लाह जो तवाफ भी कर पर मोहम्मद मिठड़े के इजाजत आयो साहबा बिन के कोन निगास एना सुबह जो साहबी प्यारे मोहम्मद करीम सा बैठा है तो सही ॾिसऊं था हज़रत उस्मान केड़े तरीके सां उन्हनि सां ॻाल्हाए थो उन्हनि खे क़ाइल थो करे असां वटि कॾहिं दी ख़ुशख़बरी अचे जो उम्रो अदा कंदासीं सुभान अल्लाह एतिरे में हिकिड़े माण्हू टोड़ंदे अची चयो सोना मोहम्मद करीम तव्हांजे उस्मान खे काफ़िरनि मके वारनि शहीद करे छॾियो
मुझे आका साजन के जियां जो या खबर पई साहबा की खबर पई पर इन खां अग में हिकिड़ो वाक़ियो ॿियो ॿुधाया त साहबी मुझे मिठड़े मोहम्मद करीम के पिया चवनि से उस्मान जा त भला भाग जो अॼु उस्मान काबतुल्लाह जो तवाफ कंदो हूंदो ऐं उम्रो अदा कंदो हूंदो मुझे सजन फरमायो ओ साहबियो मूंखे उस्मान ते यकीन मुझे उस्मान मां मोहम्मद करीम खां सवाइ काबतुल्लाह जो तवाफ कोन कंदो ऐं उम्रो भी अदा कोन कंदो इएं वापस मोटी ईंदो पर तवाफ न तवाफ कंदो न साइयो कंदो न वरी उम्रो कंदो एडो मुझे आका जो हज़रत उस्मान थे यकीन ऐं होड़ा उस्मान होड़े छा चयो मके वारनि खे ओ मके वारो मां मिठड़े मोहम्मद करीम खां सवाइ सागा अल्फाज मां मिठड़े मोहम्मद करीम खां सवाइ उम्रो न कंदुमि तवाफ न कंदुमि काबतुल्लाह में अंदर वञी नवाफिल भी न पढ़ंदुमि इतां वापस ईंदुमि जेकर मिठड़े मोहम्मद करीम खे इजाज़त न ॾींदो त मां भी तवाफ न कंदुमि उम्रो न कंदुमि मुझे आका के साहब ने इजाजत दियो तवा सब भेड़न लाए ना आया मुझे आका जे के लफ्ज उस्मान जे बारे में चा पर पुट उस्मान सोनो साईं उहे अल्फाज मक्के वारन खे तो चले पर हाणे हेरा वाक्यो ही थियो हमरा जी पूरी खबर नी तो उस्मान के मक्के वारन शहीद करे छे मुझे आका सजन जिए जो या खबर बुधी साहबा जो खबर बुधी त सभिनी में तेज अची वियो कावड़ अची वई ये 26 सिपारे में सूरत फतेह जे बारे में तो बुधाया इन वाक़े ते नाज़िल थिया जेके अल्फाज पढ़ियम त लक़द अल्लाह जी ज़ात फरमायो लक़द सदक़ल्लाहु रसूलहुर रुया बिल हक़ बेशक मुझे मिठड़े मोहम्मद करीम जेको ख्वाब ॾिठो ख्वाब सचो सुभान अल्लाह इन ख्वाब के सचो कियां बणाईंदुमि त या त मां रब जी हिकमत ई थी जो पीरे टाइम ते अल्लाह ताला के इहो प्रोग्राम कराइणो हुयो जो मिठड़े मोहम्मद करीम के सहाबा खां बेत वठराणी हुई जेको कुरान में उन जो हिस्सो ई जिक्र करणो हुयो क़यामत ताईं उन के निशानी बनाइणो हुयो ॿुधाइणो हुयो त मोहम्मद करीम सां गॾु जेके 1400 सहाबी गॾु आहिनि उन्हनि सभिनी खां मिठड़ो मां अल्लाह राज़ी सुभान अल्लाह मतलब 15वीं सदी में उन सहाबा के बारे में को गलत बोली बोले त मां रब चवंदुमि त तो गलत तो चवे मुझो कुरान सही आ सुभान अल्लाह मुझो कुरान सही आ त तू कूड़ो आ तू कज़ाब आ तू यजीदी आ तू जहन्नमी आ ये खमा राजिया उन खा केर भी नाराज मुखे करे कोन तो सके तू गलत आ तू गलत तो फैसला करे पाजे ईमान जी तस्हीह वजी करो चता अल्लाह दा अज़ली इल्म रखंदड़ आया मक्ती हिकड़ो दफे हिकड़ो अल्लाह जो कोल हुजे वरी 5 ॾींहनि खां पोइ ॿियो वरी 6 ॾींहनि खां पोइ टियों अड़ेड़ा कोल तो जान रब जो कोल हिकु बेशक रब जंहिंजे लाइ चई त मां राज़ी आहियां त उन खां रब नाराज़ थींदो ई कोन उन खां अहिड़ा कम थींदा ई कोन जो रब नाराज़ थिए सुभान अल्लाह तो जा कम अहिड़ा आहिनि जो तूं रब खे नाराज़ थो करे हर थो नाराज़ करे हर नाराज़ करे पंहिंजे लाइ जहन्नम जी खॾ थो बणाए रब जो कुरान जंहिंजे लाइ चवे थो मां राज़ी आहियां त इहो क़यामत ताईं का बि दुनिया जी शइ उन खां इहो राज़ी हुजण वारो सर्टिफिकेट नथी वठी सघे
अल्लाह तो फरमाए तो मुझे नबी जो ख्वाब सचो हो अने के सचो किया बनाया पेरियों तो उन जलाए दुनिया जो सबब बढ़ जे ना पेरियों मुआहिदो थे वडन खा लिखत में मुआहिदो थे उन मुआहिदे तहत को जो मोहम्मद करीम जो मक्के में बने त के जी हिणका बिन थे सब रास्ता मुझे मोहम्मद जला खुले वजन तैले करे पेरियों उन वायदे के उन ख्वाब के सच्चे कर जलाए मां रब पेरियों मुआहिदो कराया मुआहिदो किए थे खबर पूरी आई मुझे मोहम्मद वट तो उस्मान शहीद थी मुझे आका सजन फरमायो तो उस्मान जे खून जो पलांद वठणूगा इते दी खबर पे यारन बेन आलमुल गैब फला युज़िर अला गैबी अहदा अल्लाह पांजो गैब कहते कोन राज़ी ज़ाहिर कंदो मगर गैब जो खबरूं नींदो आहे किया को वे को आश्कार कंदो त हिय शे त हिय ही मुजी अल्लाह पेरियो ॼाण ॾिनी त तोखे मोहम्मद मुस्तफा मक्के पाक जी ज़ियारत कराया ख्वाब जे तरीके सां इल्म भी मिलियो मुझे आकाश ने फरमायो अल्लाह साईं मुखे ख्वाब दिखारियो मुझो ख्वाब सचो अचो ता हलो उमरो करण जे लाइ पर हाणे उमरे करण जे लाइ तो काफर हथियार खयूं बिचाए मुझे साईं उस्मान मोकलियो उस्मान जी शहादत जी खबर पजी वई आलमुल गैब जेको हो वो त जाने पियो त मुझो मोहम्मद जो उस्मान शहीद थियो नाहे पर आलमुल गैब इया खबर मुझे मोहम्मद करीम के इन वक्त में न थो दे इन जे करे ने नहीं त जिया सुले होदे बात थे आई यार ने 25 सदी वारन जी भी दिमाग जी खोपड़ी कुछ खुले आलमुल गैब अल्लाह वादो कोने ओए पांजे गैब जो खबरूं जने जाड़ाए त जाड़े आलिम भी जाड़े बुजुर्ग भी जाड़े मौलवी भी जाड़े न जाड़ाए त मुझो कायनात जो सरदार खे भी न जाड़ा मुझे कायनात जे सरदार रिएक्शन कयो ओ सहाबी उस्मान जे खून जो पलांद वठणो आ वाकिन हथियार खणी न आया हो पर बगैर हथियारन जे लड़णो आ जी बदर जी जंग में लड़या हासे त उन वक्त में अल्लाह मलाइकल के मोकले असानी मदद कई हुई छड़ियों खणी करे तमाजे हथन में दिनियो यम विन छड़न तरारन जो कम कयो हो सावियो अल्यु बिल लठन नहीं छड़न सा काफरन जा कंध कपींदा से उस्मान दे खून जो पलांद वठदा से सुभान अल्लाह बेतम मोहम्मद करीम जी कयो हे सूरत हुजरात में अल्लाह सैया प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जे इन वाक़े जो जिक्र फरमायो मुझे साईं बेअत वठण जे लाइ ये सूरत फतिहा इन जे मुंड में अल्लाह साईं को फरमाए सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व इमामल अंबिया व अला आलिहि व सहाबिहि अजमईन रब फरमाए इन्नल लज़ीना तुझी बेअत न कया इन मा अल्लाह जी बेअत कया सुभान अल्लाह सहाबा जी ला छा फरमायो 1400 सहाबन कहजी बेअत कया 16 रसूल तुझी त बेअत कई तन पर तुझी बेअत के मा अल्लाह पांजी बेअत तो सजा सुभान अल्लाह फरमाया तो यदुल्लाहि
लाखा बेअत के पे वठी पाजो हथ मुबारक के फरमायो साहब के हथ न ते मुझे हथ ते रखना है आई बच्चन कना वनो त समरण घरिय त मरंदा से पर वापस न मोटंदा से आई उस्मान जे खून जे ला जान जो नजरानो दीना से सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक भी बेअत कई उमर फारूक भी कई हजरत अली भी कई हजरत अली भी उन्होंने में हुई सुभान अल्लाह हजरत बिलाल हो हजरत सलमान हो हजरत ये सारा ये के साहबी ये सब साहबी 1400 साहबी मुझे मोहम्मद मुस्तफा करीम सा गड्डो या 1400 कई आई मुझे आका साजन वरी पाजो बियो हथ पाजे हथ तेरे की फरमायो तो साहबियो हे उस्मान जो हथा मताऊ चो कर थी वने उस्मान जो हथा जे उस्मान भी जड़ मूसा बेअत करे चुको जंहिंजी शहादत ते जे खून जे पराद जी बेअत तू वठा सुभान अल्लाह अल्लाह से फरमायो मुजा मिठड़ा मोहम्मद करीम हर सहाबी जने तुझे मता हथ रखी बेअत पियो करे त मथा वरी मां रब पे हथ पांजी कुदरत जो रखा सुभान अल्लाह यदुल्लाह फौका यदीहिम इन बिनी हथ जे मथा जो को हथो मां रब जी कुदरत जो सुभान अल्लाह हाणे रब शादो फरमाए साईं बेअत त कयूं पर उन्हनि बेअत करण वारनि खां तू राज़ी आना या नाराज़ रब तो फरमाए लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहत शजरति फअलिमा मा फंसल सकीनत अलैहिम व असाबहुम फतहन करीबा सुभान अल्लाह अल्लाह फरमाए 1400 सहाबन में अबू बकर खां भी राजी उमर खां भी राजी उस्मान खां भी राजी अली खां भी राजी सलमान खां भी राजी बिलाल खां भी राजी इनन सभी साहबन गमा अल्लाह 1400 साहबन जा नाला कोन है लिस्ट में जो हाने तवा के बैठो बुधाया पर वडन वडन साहब जा नाला बुधायो तो तन सभी का अल्लाह छाके मार राजी सुभान हाने जो को अबू बकर का अल्लाह राजी ते यो अल्लाह नाराज दियो सभी जिंदगी में कुरान जो कानून हिक्का तरफ जे चो त मून खराजी थी चुकुम यो मरण ताईं के इल्म हो त अबू बकर मरण ताईं के नाराज न कंदो मारा बके इल्म हो त अबू बकर मरण ताईं नबी जी नाफरमानी न कंदो उमर मरण घड़िए ताईं मुझे मोहम्मद करीम जी नाफरमानी न कंदो उस्मान मरण घड़िए ताईं मां मुझे मिठड़े मोहम्मद जी नाफरमानी न कंदो बिलाल मरण घड़िए ताईं मुझे मिठड़े मोहम्मद जी नाफरमानी आई मां खालिद अकबर जी न कंदो उन जे करे मु सर्टिफिकेट दई छडियो त मां इन खां राज़ी आहियां सुभान अल्लाह हाणे कुरान के मन्यो त अबू बकर जे लाए ईमान आणो पवंदो त अबू बकर खां अल्लाह राज़ी आ अबू बकर जन्नतिया जे अबू बकर जे ईमान में थोड़ो भी शक कंदे त अबू बकर जे ईमान में शक तुजो कुछ न कंदो तोखे जहन्नमी बनाए छडींदो सुभान अल्लाह छो त तू कुरान जो इनकारी दे हे कुरान त पियो आनी के जे घर में सब मुसलमान जे घर में पियो आ सूरत फतेह वनी खोलियो 126 सिपारो लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन ते अध सिपारो पूरो थियो आहे ना बाकी वरी पुठे अध जी पीनी आया याफिस साहब का पूछो त आहे ना मुझे रो तो कुरान से खुलियो पियो अल्लाह तो फरमाया मान खराजिया मन रब जो इल्म छा तो 14 15 सदी जे मुल्ले मवाली खां तुझो इल्म वधीक आ तुझो इल्म कुरान खां वधीक आ अल्लाह एड़ो राज़ी उनन खां थियो आहे मोहम्मद करीम जे कदमन में अबू बकर सिद्दीक सुतो पियो सुभान अल्लाह सुतो पियो तू कुछ भी कर वो जन्नत में हिन वक्त भी सुता पिया है आई मिठड़े मोहम्मद करीम सा गडु क़यामत में उठंदा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान हसनैन नारे तकबीर नतीजो शान तो जने साहबा बेअद पूरी कई
इहा ख़बर मक्के वारनि ताईं पहुती। मोहम्मद मुस्तफा साहब खां बेअत कई आई जो था जंग जे लाइ अचनि राजन अल्लाह रोब तारी कई एतिरो रोब तारी कई जो उस्मान खे जो उस्मान हाणे तो को तरीक़ो कर ये तरीक़ो कहिड़ो आहे सुलियो कयो जे ठीकु आहे सुलियो था कयो असां प्यारे मोहम्मद करीम सां पोइ हिकिड़ो जथो उन जो आयो हुदैबिया जे मक़ाम ते मोहम्मद मुस्तफा करीम सां सुलियो कयो सुलिया में शर्त लिखायो तो मोहम्मद मुस्तफा इन साल मोटी वजो वे असांजी इज्जत जो पटको जी बची इन साल मोटी वजो मथे साल अचो तवा जे लाइ मक्को सजो खाली करे छडींदासी केरी मक्के में न हूंदो मोहम्मद आजादी सा तवाफ भी कजो उम्रो भी कजो सफा महीने में ड्रोड़जो आई तवा उम्रो करे वापस अल्लाह उहा गाल जिक्र कई लक़द सदक़ल्लाहु रसूलहु रुया बिल हक़ मुझे मिठड़े मोहम्मद जो ख्वाब सचो सचो करायम जे ख्वाब सा मिठड़े मोहम्मद करीम जे दीन के इस्लाम के ताकत ॾियारणी हुई सुभान अल्लाह वो तो को न को विच ते मता शरारत करे हाणे जे लिखत में सुलियो थी वियो त को शरारत को कंदो शरारत थी कान लतदखुलुन्नल मस्जिदल हराम इंशाअल्लाह आमीन सुभान अल्लाह अल्लाह फरमायो मां रब चाहींदो मुस्तफा करीम तो के मक्के में जो दाखिल कन त अमन वारो होंदे तो को लड़ वारो ही कोन ये साल मुझे आका सने सभी साहब के वठी उस्मान गनीम के भी वठी उम्र अदा करन वाया आई उम्र अदा जो कयूं तब मुझे आका सने ला सजो काबतुल्लाह खाली कयल हो मुझे आका सने बगैर के रंड करो रुकावट जे सभी मुसलमानन सा गड उम्र कयो कुरान सचो आहे या सुभान अल्लाह रब फरमायो मुहल्लिकीन रूसकुम व उम्रे कण खां बाद में वरी आखिरी जेको हुकुम आहे उम्रे जो वो आ त मथे जा वार घुराए मुझे साइदन फरमायो अल्लाह जी कुरान फरमायो त मुझे मोहम्मद मुस्तफा सभी साहब ने उम्रो भी कयो ऐ मथे जा वार भी घुराया सुभान अल्लाह ला तखाफून सुभान अल्लाह न पाजो खौफ न बेजो खौफ कोई खौफ खतरो न बिना खौफ खतरे जे इहो उम्रो कराने जे लाइ जेके अल्लाह ताला के सबब पढ़ाना हा सबब बनाए छया मुझे मुस्तफा करीम अल्लाह फअलिमा मा लम तालमू अल्लाह तो फरमाए दे तो मां पे जाना न तवा की खबर ही कान आई मुखे खबर ही त तवा के ख्वाब दिखाया त साहबा के वठी वञो ते वञो वञण खां बाद उस्मान वञे त उस्मान जे बारे में शान में कुरान नाज़िल किया सुभान अल्लाह मु जाना पियो त उस्मान गनी है अबू बकर उमर उस्मान जा बाद में दुश्मन पैदा थींदा उन दुश्मनन जे मुंह ते कुरान वारो मोचड़ो हणाए छया त मां अल्लाह इनन का राजी आ तहां का राजी कोना मां अबू बकर उमर उस्मान अली का राजी आ जेको इनन जे नक्शे कदम के अपनाइंदो मां अल्लाह उनन का राजी आ या कुरान ते अमल कर या कुरान के छत अमल करे त मुसलमान पक्को बनबे जन्नती बनबे रब जन्नत दींदे पर जे कने कुरान ते अमल न करे त पो तुझे ला जहन्नम जा दरवाजा खुलिया पिया अल्लाह फरमाई रही मां पियो जाना नी तने मां कुरान के ज़ाहिर कयो या सूरत नाज़िल करनी ही सूरत 26 सिपारे जी सूरत फतिहा उन फतिहा में ये कुरान जो आयत अचन हुई इन साहब जो शान बयान करो वो रब किया करे तो सबब वणजे सबब थियो जो मुझे मुस्तफा उते वयो बेअत वरतई उन बेअत में जिन बेअत कई उन जो शान में कुरान नाज़िल थियो कुरान जो आयतूं अज भी 15वीं सदी में मौजूद आहिन रब फरमायो फजाला मिन दूनि ज़ालिका फतहन करीबा अल्लाह फरमायो बेस कयम जो यो मक्को पाप
अकबर वरी तो जो 9 हिजरी में फतह कराए गयो फतह मको पाक कीअं थे जॾहिं त उन जे लाइ सबब बणजे सबब इहो मुवाहिदो हो जेको मुवाहिदो मोहम्मद करीम ऐं मक्के वारनि जे मुशरिकनि में थियो उन मुवाहिदे तहत एकड़ा मुसलमान थिया मुसलमान थी करे नबी साईं दे आया पर मुवाहिदे में लिखियल हो त जेको मुसलमान थी मक्के में मदीने ईंदो त मोहम्मद उन्हनि खे मोटाए ॾींदो मुझे आका साईं ने फरमाया त मां तव्हांखे राय ॿुधो सघां थो मुवाहिदो थियल आहे काफ़िरनि सां मुसलमान वञो उन्हनि मुसलमाननि छा कयो चई मक्के वारनि खे कीअं वेंदा त भई असां ज़ुल्म कंदा छो तो बड़ा ज़ालिम आहे मक्के वारा ज़ुल्म कंदा मुसलमाननि सां उन्हनि वरी विच ते वञी मक्के ऐं मदीने जे विच में जंगल में रहण शुरू कयो पोइ जेको जो अचे पियो त उन्हनि खां फुरनि पिया उनके फुरन उनके मारन धकन ता तो मजबूर थिया मक्के वारन चयो त सही न के पाण ने घुरायो न ता ते धकन सुनो मान न कारे घुमीदा सको न फिरीदा सको तुम्हारा यार है विच ते वेठा है इन सा मुसलमान में अल्लाह को ताकत आई मुसलमान ताकतवर थिया आई इस्लाम इन मुवाहिदे का बाद मुझे आका से ने खत लिखया मिस्र दे खत लिखया हबश जे बादशाह रे खत लिखयो रूम जे बादशाह रे लिखयो ईरान वाले बादशाह रे लिखयो ईरान वाले बादशाह वाली मुझे आका से खत फाड़े छे मुझे आका से ने फरमाया त जेकर आज मुझे खत फाड़ियो आ इन बादशाह खुदा जी जात कदी त इन जी हुकूमत टुकड़ा टुकड़ा थी ऐ नतीजो वो निकतो तो नजू हुकूमत एकदम टुकड़ा टुकड़ा थी गई ऐ अल्लाह जे फजल सा हजरत उमर साईं जे दौर में यो ईरान में फतह थी सुभान अल्लाह आयो ते मुसलमान जी हुकूमत कायम थी आज भी जे करे ईरान के थोरो मनो खपे तो उमर जो थोरो मनो खपे जे उमर जे अचण जे करे ईरान में इस्लाम फैलियो असा जी मोहम्मद बिन कासिम जो थोरो मनीना आयो बाबा सिंध में मोहम्मद बिन कासिम ता असा जा वडरा सब मुसलमान जा के भी लगे में गवाड़ा हाकी के डेजा को मुंजा हासिदी रब जे फजल सा ये सब मुसलमान क्या तमाम घणा हजरत मोहम्मद बिन कासिम रहमतुल्लाह अलैहि जे अचण खां पोइ असा जे सिंध में इस्लाम तमाम घणो फैलियो न तो बुजुर्ग ता आयल होया पर बुजुर्ग जे अचण सा सहाबी भी आयल हा सहाबी जो मुकदर आहिन पर एतरो इस्लाम न फैलियो जो इस्लाम मोहम्मद बिन कासिम जे अचण सा असा जी सिंध में फैलियो आवाज अल्लाह जे बाप जे कुर्ब सा असा जी सिंध बाबुल इस्लाम हजरत उमर रजी अल्लाह ताला अन्हु जे दौर में 22 लाख मुरबा मेल हुकूमत इस्लाम जी थी एडो कदर जो काफरन इकरार कयो अगर जे करे मुसलमान जो खलीफा उमर 10 साल बिया पे जिंदा रहे हा तो सजी दुनिया में को काफर न हुजे सुभान अल्लाह सजी दुनिया में मुसलमान हुजन हा अल्लाह जे कुरान के मनियो अल्लाह जे रसूल जी औलाद की इज्जत कयो एहतराम कयो आले रसूल अहले बेते रसूल से मोहब्बत कयो आई कुरान के सच्चो मनियो इन कुरान ते अमल कयो इंशाअल्लाह साईं अब्दुल हक साहब असां सिंध जा मशहूर नात खान हुए भी आया ने जुमनात थी साईं अब्दुल्ला अब्बासी साईं आयो है असां जे मेहमान हैं मां उन जे करे पानी तकरीर के खत्म थो कया उन जो हिन वक्त वाइस थींदो आई बोलो थींदा वाखिर दाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।